बल्दिया थाने जो रखे ना न को बुधन में क्या लापता बिल्कुल उसे कर मतलब बना कुछ भी कर दे मतलब केस दिखलाओ या कुछ दिखलाओ एड़ा को माने सिस्टम बुधाओ या माने रुपए से बुधाओ तो मां कुछ माने इतला करो माने कुछ माने सब बुधाओ ना जय कर थेले या क्या करीबना। नाज़रीन, हैदराबाद में एक भेरो ॿीहर मुबैना मुक़ाबला शुरू थी विया। पुलिस 4 ॾींहं में 7 ॼणनि खे हाफ फ्राई करे छॾियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर GM चांडियो। जी GM, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में एक भेरो ॿीहर मुबैना मुक़ाबला शुरू थी विया आहिनि। हैदराबाद पुलिस 4 ॾींहनि में 7 ॼणनि खे हथियारनि समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी आहे। हाफ फ्राई थियल हिकु जवाबदार पुलिस जी दावा खे रद्द कंदे चयो आहे त पुलिस 5 ॾींहं अॻु बिरयानी जे गाॾे तां गिरफ़्तार करे 1 लख रुपया रिश्वत घुरी। न ॾियण तां थाणे अंदर गोली हणी माज़ूर करे छॾियो। पुलिस मुक़ाबला भिटाई नगर, मार्केट सिटी, हटड़ी ऐं छलकड़ी थाणे जी हद में हैदराबाद पुलिस जे तर्जुमान ॼाणाया। मुबैना पुलिस मुक़ाबलनि में राजा चांग, रिज़वान शेरियार, फ़हीम कुरैशी, अमान, ख़ालिद उर्फ मंडेला ऐं ज़ीशान उर्फ शान डाडा खे पुलिस हथियारनि समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। हिक ॿिए पुठियां लगातार 7 ॼणा गोलियूं लॻल जॾहिं सिविल अस्पताल हैदराबाद पहुता त उते मौजूद मरीज़नि में ॾौकाव पखिड़िजी वियो। हैदराबाद जे शहरनि जो चवणु आहे त पुलिस शहर जे बदअमनी खे ज़ाब्ते लाइ शकी मुक़ाबलनि जी पधिराई में देर न पई करे, पर हैदराबाद शहर में अमन अमान में काई बेहतरी नज़र न पई ईंदी अचे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार जवाबदारनि मथां केतिरे ई थाणनि ते मुख़्तलिफ़ केस दाख़िल आहिनि। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि खे फौरी तबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल करे गैर कानूनी हथियार रखण ऐं पुलिस मुक़ाबलनि जा केस दाख़िल करे छॾिया आहिनि। जी GM चांडियो, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अवां जी महिरबानी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।